नाज़रीन, सॼी सिंध जियां नौशरो फिरोज़ में भी गाटे टोड़ महंगाई ऐं पेट्रोल जी क़ीमतुनि जे वाध ख़िलाफ़ शहीद भुट्टो जे अॻवाननि ऐं शहरनि अल्हावारे चौक खां प्रेस क्लब ताईं पैदल मार्च ऐं रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन हवाले सां पेश आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद आदिल अब्बासी जी हीअ रिपोर्ट। जी बिल्कुल, असीं इन वक्त मौजूद आहियूं नौशहर फिरोज़ में, जिते मुख़्तलिफ़ सियासी समाजी पार्टियुनि ऐं शहरनि पारां जेका तो नौशहर फिरोज़ में भी गाटे टोड़ महंगाई खिलाफ़ पूरे शहर जो पैदल मार्च करे अल्हावारे चौक अॻियां एहतजाजी धरणो लगायो आहे। अचो त धरणे में मुज़ाहिरीन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। मुल्क जे नाल हुक्मराननि हथरादू महांगे करे गरीब माण्हूअ खे महांगाई चके में पीड़ी रहियो आहे। हितां जा हुक्मरान ऐं जेको हुकूमती टोलो आहे ऐं जेके इदारा आहिनि, मेंबर आहिनि, सभु रुगो खाइण जे चकर में मुल्क जो पैसो लुटे ॿाहिरि खणंदा वञनि। हिन मुल्क जे ग़रीब आवाम जो कंहिं वटि पैसा न आहे। हीअ जेको महांगाई जो बम किरायो वियो आहे, तेल पेट्रोल ऐं खाने पीने जी जेके चीज़ूं शयूं आहिनि, उन्हनि सभिनी खे महांगाई ते माना कयो वियो आहे। हुक्मरान जेके असांजा सिंध वज़ीर आला, जेको सिंध जो असांजे जो हुक्मरान आहिनि, उन्हनि ऐं शाही वॾेरनि असांजे मुल्क ऐं असांजी आवाम खे वॾे माना हिकिड़े गुरबत जो रुख चाढ़े छॾियो आहे। असांजी रोज़ खाइण पीअण जूं शयूं आहिनि, उहे सस्तियूं कयूं वञनि। तव्हां ॾिसो बसर जो रेट किथे आहे, जेको इंसान जे खाइण पीअण जे कमु अचे थो। ऐं तव्हां ॾिसो पेट्रोल किथे पहुतो आहे, अटे जो छा रेट आहे। जेकॾहिं गवर्नमेंट रोज़ बकवास करे थी, ॿुधाए थी त अटो असां 98 रुपए खपायूं था, त हिते दुकान वारा जेको आहे उहो अटो 150 रुपया हलाइनि था। छा हिकिड़ो मज़दूर जेको 700 रुपया दिहाड़ी खणे थो, उहो पंहिंजे जेको आहे जेको हुनजो कुटुंब आहे उनखे ताते सघंदो। सिंध गवर्नमेंट नायल गवर्नमेंट PDM चोरनि लुटेरनि खे ॿुधाइण था चाहियूं त असां आवाम सुजाॻ आहियूं, असां आवाम रोडनि ते निकिरंदासीं। तव्हां जेका महांगाई कई आहे, पेट्रोल महांगो, ऑटो महांगो, गैस महांगो, इन जे लाइ असां हर माण्हू, हर आवाम जो माण्हू असां सां गॾु इन रोडनि ते हूंदो। अगरि जेकॾहिं तव्हां इहे महांगाइयूं ख़तमु न कयूं त असांजा हिन खां वधीक पूरे सिंध में एहतजाज आहिनि, पूरे असां पाकिस्तान में एहतजाज कंदासीं। धरणे में शरीक मुज़ाहिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु हुयो त जेका सो पूरी सिंध में जेका सो पेट्रोलियम जे अघनि समेत खाइण पीअण जे शयुनि में जेका सो गाटे टोड़ महांगाई कई वई आहे। जेसीं ताईं गाटे टोड़ महांगाई ख़तमु न कई वेंदी, तेसीं ताईं एहतजाज जारी रहंदा। कैमरामैन टीम सां गॾु मोहम्मद आदिल अब्बासी, SS न्यूज़ नौशहर फिरोज़।